नाज़रीन, पीपल्स पार्टी के सदर ते नवाब शाह में भी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हवाले सां ॾिसूं था इम्तियाज़ कीरियो जी हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सदर ते नवाब शाह में गैस की लोड शेडिंग महंगाई उन हवाले से एहतजाजी धरणो रखियो वियो है, जिते शहीद बेनज़ीराबाद जा अगवान ज़ियाउल हसन लंजार, अली अकबर जमाली, आशिक हुसैन ज़रदारी काफ़ी सारी ज़ैली तंज़ीमूं हिते मौजूद आहिनि। अचो त उन्हनि खां वठूं सघनि वीचार त जो कि उन्हनि जे धरणे जे हवाले सां उनजा कहिड़ा आहिनि वीचार। मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो हुकुम आहे त पब्लिक सां जेका ज़्यादती थिए पई फेडरल गवर्नमेंट जे एक्शन जी तरफ़ां जेके उन्होंने एक्शन किया आहिनि, जंहिं नमूने महांगाई आहे, बेरोज़गारी आहे, खोड़ सारा इशू आहिनि। सिंध सां हर मामले में ॿी अखियाई वारो रोल प्ले कयो पियो वञे। उन करे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इहो फ़ैसिलो वरितो आहे त असांखे माण्हुनि सां हर सूरत हाल में गॾु रहणो आहे, न कि गॾु रहणो आहे, पर हिन तहरीक खे हाणे असांखे वधीक गरम करणो आहे त माण्हुनि खे को रिलीफ मिले। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे माण्हुनि जी तर्जमानी कंदे सिंध सां जेके वफ़ाक़ जे तरफ़ां ज़्यादतियूं आहिनि, जंहिंमें लेस गैस जी हथरादू शार्टेज ऐं उन्हनि जी महांगाई जे ख़िलाफ़ माण्हू जेके आहिनि तमामु बेयारो मददगार आहिनि। ऐं माण्हुनि जो यकीन मञो, सुबुह साण सवेरे जेको माण्हू निकिरे थो बग़ैर कंहिं नाश्ते जे, बग़ैर कंहिं तड़ करण जे, एॾी ज़्यादती आहे। उन्हनि ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ असां अॼु हिते सराप एहतजाज ऐं प्रेस क्लब नवाब शाह में ऐं असां चिता था ॾियूं इमरान न्याज़ी खे त तव्हां जेके माण्हुनि सां वाइदा कया ख़ुशहाली जा, तव्हां ख़ुशहाली त न ॾिनी, पर जेका ज़िंदगी गुज़ारे रहिया उहा बि तव्हां खत छॾी आहे, अजीनन करे छॾी आहे। इक़्तिदार ते आई आहे, उन जे ख़िलाफ़ महंगाई, बेरोज़गारी, बदअमनी जेके बि शयूं आहिनि हिन हुकूमत जी हिकु कड़ी आहे। इन लाइ अवाम बेज़ार थी आहे। अवाम जॾहिं बेज़ार थिए थी त पोइ एहतजाज जो सिलसिलो शुरू थो थिए। हाणे एहतजाज जो सिलसिलो गली कूचे महलनि ताईं। अॼु तव्हां ॾिसो नंढनि ॿारनि मां माण्हू ख़ुदि बग़ैर कंहिं काल जे, जेकी काल त पार्टी जे तरफ़ां आई आहे, माण्हू ख़ुदि निकिरी पिया आहिनि त न्याज़ी हुकूमत नाकाम आहे। ऐं न्याज़ी हुकूमत जे ख़िलाफ़ असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जो जेको हीउ प्रोग्राम आहे इंशाअल्लाह पाए तकमील ताईं पहुचंदो ऐं इंशाअल्लाह फतेह अवाम जी। सही धरणो तसलसल आहे उन ॻाल्हि जो त बिलावल साहब जो ऐलान जंग कयो आहे ऐं जिहाद शुरू कयो आहे हिन नाहिल सिलेक्टेड गवर्नमेंट इमरान खान जे ख़िलाफ़। तव्हां ॾिसो त जीअं PDM खां असां जुदा थिया आहियूं, पीपल्स पार्टी अकेली सिर्फ़ बिलावल साहब जी क़यादत में या जिदोजहद जेका यकी जारी आहे। तव्हांखे ख़बर आहे पेशावर में जलसो थियो, उन खां पोइ पंहिंजो 2 तारीख़ हिते सकरण में धरणो आयो आहे। पूरी सिंध में इहे धरणा लॻा, अॼु बि पूरी सिंध में धरणा आहिनि 17 तारीख़ जे हवाले सां। उन सिलसिले में दिले शहीद बेनज़ीराबाद जी तरफ़ां अॼु प्रेस क्लब नवाब शाह में हीउ धरणो आहे। हीउ धरणो इहो मैसेज आहे इमरान खान हुकूमत खे त माण्हू तो मां बेज़ार आहिनि। पेट्रोल पूरी दुनिया में सस्तो पियो थिए, हीउ पेट्रोल खे महांगो पिया कनि। तव्हांखे ख़बर आहे त पेट्रोल महांगो थियो त हर ज़रूरत जी शइ महांगी थी वई। नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली ख़िलाफ़ पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जे सर ते मुख़्तलिफ़ शहरनि में धरणा ॾिना विया। नवाब शाह प्रेस क्लब अॻियां डिवीज़नल शहीद बेनज़ीराबाद पारां एहतजाजी धरणो, उनमें शरीक अॻवाननि जा तव्हां वीचार ॿुधा। उन्हनि चयो अवाम परेशान थी वियो आहे महांगाई खां, हिन न्याज़ी सरकार खां, हिन वधंदड़ जेकी महांगाई आहे, गैस जी लोड शेडिंग आहे, उन हवाले सां हिननि चयो त असां अवाम सां गॾु आहियूं ऐं अवाम जे हर एहतजाज में शरीक थींदासीं। ऐं हिननि चयो त आख़िरी जेको असांजो पीपल्स पार्टी जो जेको एहतजाज थींदो, धरणो थींदो, उहो डी चौक इस्लामाबाद में थींदो ऐं उन खां पोइ जेकी हुकूमत, जेकी नाहिल हुकूमत न्याज़ी सरकार आहे, उहा घर ॿेड़ी थींदी। कैमरामैन आज़म अली सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV नवाब शाह।